खन हे पेरो खणाई है दरिया चौदह कुतो कमाल कंदो आहे कुते खे घुरायो आहे मालिक काहे पहुचाइण वारो आहे खाना छा था समझो कुतो पेरो धुर कंदो बिल्कुलु कंदो कुतो उहो ई पेरो खणंदो जितां चोर आया आहिनि या विया आहिनि सिंघंदो कुतो उते वञी ज़रूरु पहुचंदो मूंखे कोन थो लॻे खन कहिड़ी ॿारनि ॻाल्हि थो करी दरिया सिर्फ़ु असांखे एतिरी ख़बर पवे त चोर कहिड़े दर जा आहिनि या इहो कमु मूंसां खान वारनि जो आहे या दिलावर खान वारनि जो सिर्फ़ु कुतो पहिरियों सिर्फ़ु इहो ई धुर करे हा बाबा साईं खान जा ॾांद चोरी थी विया आहिनि तव्हांखे का ख़बर ज़रूर पई हूंदी हाँ बालू खान फोन करे मूंखे ॿुधायो ओ छा था सम्झो बाबा साईं बालू खान जो शक दिलावर खान मूसा खान ॿिन्ही धुरनि में आहे न बाबा साईं न यो विचों मता को टियों कम करे वियो हुजई न बालू न टी का बि अहिड़ी धुर मूंखे नथी सुझे जेकी खान जे ॾांदनि में हथ विझे बाबा साईं वो पहिरियों काथे पुॻो हूंदो बालू कुता घुराया हुयो बाक़ी वधीक ख़बर नाहे बाबा साईं मां ॻाल्हि कंदो मां चिटी जंहिंमें भितर न मिटी घटि में घटि इहो कुतो काथाई न काथाई धुर ज़रूर पहिरियों कंदो ई हा ॻाल्हियूं त वॾियूं पिया कनि हाणे ॾिसूं त छा थो थिए
होटल कंहिंजो आहे? असांजी आहे, असांजी। जरा वापस आ। छो खाना? मुंहिंजा हाणे ख़बर पइजी वई त दांत कहीं कढिया आहिनि। हाणे दांत मां उन्हनि जे वॾनि खां बि वठंदुसि। हा, वॾनि खां बि। अचो। कांत हिम्मत त मर गयो थे च बड़ा असांजी त अब्दुल बि कान उठाती। कुत्तो आई असांजे ॻोठ में। लॻे थो किथे खान जी ॼाणी वाणी का साज़िश आहे ऐं इन बहाने हू असांखे ॾोही ठहिराइण थो चाहे। हाणे वज़न जी ख़बर पवंदी। अलोड़ा खणी जो पेरा असांजे ॻोठ में आया, पर जेकर असां ॾोही न आहे त खान असांजो छा कंदो? वॾा बाबा, खान ॾाढा ॾुखिया मल वियो दर ते। कुझु सोचियो। रमू बि रबड़ आहे रबड़, पर इहो ई शख़्स आहे जेको रमूअ खे इंघाए विच मां टोड़े सघे थो। किथे चोर रात जो होटल ते वेही पोइ चोरी करण लाइ निकिता हूंदा। कुत्ते जे पेरे खे कोर्ट ग़लति करार ॾेई छॾियो आहे। उन बुनियाद ते खान जो असांजे मथां को केस ठही कोन थो सघे। खान जे केस मां असां छुटी पवंदासीं, उहा का वॾी ॻाल्हि कोन्हे। बाक़ी खान जी कोशिश आहे त चइनि चङनि में असांखे ॾोही ठहिराए। अदावरा ॻाल्हि सम्झो, असां चङनि जे साम्हूं तॾहिं ॾोही थींदासीं जॾहिं असां ॾोही हूंदासीं। फर्ज़ कयो खान जा ॾांद निकिता आहिनि त पोइ केरु थो थी सघे जंहिं खान जा ॾांद कढाया हूंदा? मां सम्झां थो इहो कमु मूसा खान जो ई हूंदो। पंहिंजी बेइज़तीअ जो प्लान करण लाइ मूसा खान ई ॾांद कढाया हूंदा। वॾा बाबा, सोढा सोरहान सही पिया खने उधर ते। अदावरा जेकर खान को बि मसइलो खड़ो कयो त तव्हां परेशान न थियो, उनखे मां पाणी मुंहुं ॾेई वठंदुसि। मूसा, अॼु तव्हां ॾाढा ख़ुशि पिया नज़र अचो। नई तोखे मुंहिंजी ख़ुशी वणे ऐं नई वरी कावड़। कावड़ खां सुठो आहे त ख़ुशि रहंदा कयो, पर इहो पुछां पई त आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे जो एतिरा ख़ुशि आहियो? जीनत मां ख़ुशी न करे आया जो अॼु मुंहिंजे हथ में सालू अची वियो आहे। छा? मूसा, सही सही ॻाल्हि कयो, आख़िर ॻाल्हि छा आहे? चयो भाई न जीनत त सालू हथ में अची वियो ऐं नजीब उनखे ॿधी खणी आयो आहे। न नजीब ई नथो करे सघे। मां सुञाणा नजीब खे, चङी तरह सुञाणा। दातिली, इहो त ॿुधाए तूं केतिरो थी सुञाणे नजीब खे? मुंहिंजो मक़सदु त इहो नजीब। ॿुधाए कहिड़ो आहे मक़सदु तुंहिंजो? केतिरो थी नजीब खे सुञाणे? ॿुधाए दादरी, केतिरो थी नजीब खे सुञाणे? मूसा, जेकॾहिं मुंहिंजे पीउ खे कुझु बि थियो न त ज़िंदा मां बि न रही सघंदसि। छा तूं पंहिंजो पाण खे मारींदी? ॿुधाए। पंहिंजो पाण खे मारींदसि, पर इन खां पहिरियां मां तुंहिंजो साह कढंदसि। तुंहिंजो छा पई सोचे दादली? दोस्त आहियां, तूं पंहिंजो पाण खे मारींदी? हा, मां पंहिंजो पाण खे मारे विझंदसि जेकॾहिं मुंहिंजे पीउ खे कुझु बि थियो त। छा सां पाण खे मारींदी? बिजलीअ में हथ विझंदी या तो लाइ शहर में ज़हर वठी अचां? मूसा, हर वक़्तु इहे मौत जूं ॻाल्हियूं करे करे हीअ सॼी हवेली त सुञ करे छॾी अथई, अञा बि नथा पिया मुड़ो। ज़ीनत हाणे आख़िरी हिकिड़ो ऊन कंदुसि।
उहो बि सालूअ जो। ओए फोन करण तां कसम खणिजे मूंसां आख़िर छो पियो पंहिंजी क़यामत कारी करी? क़यामत अञा कहिड़ी कारी कंदो? हिनखे त क़बर बि जाइ कोन ॾींदी। दादरी जॾहिं क़बर ई जाइ न ॾींदी त पोइ तौबा करण में कहिड़ो फ़ाइदो? हाली तुंहिंजे पीउ सालू खे ते जेरो ई क़बर में दफ़न करे मज़ो वठा, पोइ ॾिसंदुसि त मूंखे छा करिणो आहे। दादली चवंदो आहियां न, चवंदो आहियां त मूसा ख़ान जे कहर खां डिॼो ओ त मूसा ख़ान जो वेर कोरियर ते पेर आहे, कोरियर ते पेर। रोक ज़ीनत रोक, मां चवां थी रोक मूसा खे। अहिड़ी ॻाल्हि का बि नाहे दादली, बसि तोखे ॾिसी ऐं मूसा खान इहा ॻाल्हि कई आहे। जेकॾहिं सालू हथ अचेसि हा न त मूसा ख़ुशि जे बजाए वधीक परेशान हुजे हा। बसि तोखे ॾिसी ऐं ईअं पिए चई। जी बहादुर खान खान का ख़बर पई? कहिड़ो दिलावर खान जो ॻोठ वियो आहे? जेकॾहिं तव्हांखे पक हुजे त दादन जो पेरो उते वियो आहे त पुलिस खे चई घर घर जी तलाशी वठायूं। रस बहादुर खान, दिलावर खान एतिरो बेवकूफ़ नाहे जो हू ॾांद पंहिंजे ॻोठ में रखे। हा खान तोखे पूरी पक आहे त ॾांद तुंहिंजा दिलावर खान कढराया आहिनि? वापसीअ जो पेरो खणायोसीं, सिधो दिलावर खान जे ॻोठ ऐं होटल में वियो। जितां चोर उथिया आहिनि उन खां पोइ हुननि ॾोह कयो आहे। ॾांद कहिड़े तरफ़ विया आहिनि? उहो पेरो कोन खयो अथव छा? ॾांदनि जो जेको पेरो हुयो उहो बि दिलावर खान जे ॻोठ तरफ़ अची पियो, पर सिज उभरी वियो। उन खां पोइ असां पेरो न खणी सघियासीं। पोइ हाणे छा सोचियो अथई? चोर त कोन लिकंदा, पर सभ खां पहिरियां इहा पक करे वठूं त ॾांद दिलावर खान कढराया आहिनि या कंहिं ॿिए। खान मुंहिंजी जॾहिं बि ज़रूरत पवे न पोइ मां हाज़िर आहियां। तव्हां पंहिंजे तरफ़ खां कोशिशि कयो, मता कंहिं ॿिए हंधि खुड़क लॻी वञे। मां कोशिशि कयां थो, पूरी तरह कोशिशि कयां थो। दरियाऊं ज़ाहिद, तव्हां हुन पार निकिरी वञो। मां अमीर हलार खान जे ॻोठ था वञूं ऐं कुझु दोस्तनि खे बि चई था अचूं। हाणे सिर्फ़ जांच इहा करणी आहे उन हमराह जी जेको तव्हां गुज़रंदे ॾिठोसीं त उहो केरु आहे ऐं किथां जो आहे। हा ठीकु आहे खान, त पोइ निकिरण जी कयो, टाइम न वञायो। मुंहिंजी राणी जेकॾहिं हाणे बि हुनखे मानीअ खां पोइ न ॾिनो ई न त मां त चवां थी इहा माई हथनि खां मोकिलाए ॾिनो। कोन मरंदी आहे त हाणे बुख जे करे कोन मरंदी। सुणी, अॼु राति हिकिड़ो गिरह बि मानीअ जो कोन मिलियो अथसि। सुबुह हिकिड़ो चांहि जो कोप ॾेई आई आयसि। कुझु सोच, सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे। पहिरियों वञो ॾिसी अचो त पोइ सोचां थी। वञ ॾिसी अचो छा पई करे। अदी माई हूंदी त पूरी, वरी बि तूं चए थी त वञी ॾिसी थी अचां। जेकॾहिं मानीअ जो गिरह मिलियो त पोइ मां उथी बि सघंदसि, न त हाणे त मां उथण खां बि लाचार आहियां। सोनी सदको सदको। अदी माण्हू इत्तिकाफ़ में अलाह जी इबादत कंदा आहिनि। मां त जेॾी महिल ॾिसां थी तूं सुम्ही पई आहीं। सोनी जी जी रेसाणी ॻाल्हि करे। सोनी वञ, जल्दी गिरह खणी अच।
हाणे त निरी सुखी वई आहे, ज़बान मां हिकिड़ो लफ़्ज़ बि नथो निकिरे। वन सोने वन, घर खणी आ। अरे सियाणी, मां त मानी खणी अचां, पर अॻियां हूअ सुहिणी मूंखे मानी खणण बि त ॾे न। सोने, हिन घर मथां मुंहिंजो को बि हक़ न आहे। तुंहिंजो त हक़ आहे, तूं वॾी आहे हिन घर जी, पोइ तूं पाण वञी मानी छो नथी खणी अचे? सोनी, सोच कुछ सोच। मां हिन वक़्त इतिकाफ़ में आहियां। जे 10 ॾींहंनि खां अॻु में मां कमरे खां ॿाहिरि निकितमि न त दिलावर मूंखे मारे छॾींदो। ऐं जेकॾहिं मां सोणीअ जी इजाज़त खां बग़ैर मानी खणी आयमि न त उहा सोणी मूंखे मारे छॾींदी। तूं सोच सोनी, हिन घर जी मालिकाणी सिर्फ़ सुहिणी त न आहे न। ठीकु आहे दी, कयां थी कोशिश, वधीक खटाइनि तुंहिंजा भाग। सोनी, पर जल्दी जेको बि गिरह पियो आहे न उहो तूं खणी अच। पहिरियों पेट में बल कयां, पोइ वञी तूं ॿी का तयारी कर। हा रे सियाणी। हाँ सोनी, दे खबर माई वॾीअ जी। अदी ॻाल्हि ई न पुछ, माई सफ़ा पूरी लॻी पई अथई। हाणे जेकॾहिं मुंहिंजी ज़बान ते यकीन नथो अचे न त हिन करे पंहिंजी अखियुनि सां ॾिस। मां ॾिसंदसि, हा माई वॾड़ी खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदसि। उन ॾींहुं ॾिसंदीमांसि जॾहिं ॻाल्हाइण बीहजी वेंदुसि। अरे तूं छा थी सम्झे, हींअर बि अहिड़ी हालत अथसि। अञा त पंहिंजे हथनि सां खाए थी, जे ॾींहुं चमचे सां वञी खाराईंदी हुयसि न उन ॾींहुं मां हली ॾिसंदसि। अदी, जेकॾहिं हींअर मानी गिरह न ॾिनोमांसि न, मां त चवां थी शाम ताईं माई मरी वेंदी। हाँ, इहा ॾाइण एतिरो जल्दी मरंदी? हाणे त हलण फिरण बि छॾे ॾिनो अथई, हिकिड़ी जाइ ते पई आहे। अञा ॻाल्हाए त थी न। सो बि लाचारी मौदी। वञ बोरची खाने में ॾिस, मथां सुबुह जी का बचल सुकल मानी पियल हुजे न उनजो बि अधु ॾेई अचेसि। अदी मानी त मां हुनजे लाइ रखी छॾी आहे, मंझंदि वारी मानी पई आहे। मानी भली पियल हुजे, तूं सकीना खे चओ त मानी ख़तम थी वई आहे। हिन वक़्तु मानीअ जो बि टाइम न आहे। चवेसि वञी त बोरची खाने में सुकल टुकर पियल हा, उहे खणी आई आहियां। वञ वञ, जेको चयो आहे उहो कर। हाज़ुर हाज़ुर सरकार, हाणे तूं चवे ऐं मां न कयां, भला हीअं थी सघे थो? सुकल बोरा ॿ टे वञी ॾेई अचेसि, बाक़ी आसरो त राति मिलंदुसि, पोइ असांजी मर्ज़ी आहे। वाह नजीब वाह वाह, तो त ख़ान जा तराई कढी छॾिया ऐं सॼे दर में मूसा ख़ान जो घाट ऊंचो करे छॾियो। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां नजीब। वैसे दांत कोहराइणा आहिनि या नेकी जी कम में देर तो करे नजीब। बाबा कोहराए छॾ, अॼु ई दांत कोहराए छॾ। ख़ान खे दांत जो पुछ बि हथ न अचे। मुंहिंजी सलाह वठो त तकड़ करे दांत न कोहरायो। फर्ज़ कयो जेकॾहिं दांत नथा कोहरायूं त छा ख़ान दांतनि ते पहुचंदो त न? वैसे खान जा मलाइक ई दांतनि ताईं न पहुची सघंदा। मां बसि इहो ई चाहियां थो होशू त कंहिं बि सूरत में दांत ख़ान ताईं न पहुचणु घुरिजनि। जेकॾहिं दांत मोटाइणा न आहिनि त बाबा उन्हनि खे बीहारण में फ़ाइदो कहिड़ो? जेकॾहिं दांत कुझु वक़्तु बीहारियूं था त पोइ कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? जेकॾहिं दांत ज़िंदा रहंदा न त खान खुर पेर खणी अचे ॻोल्हे लांदो। जेकॾहिं कुसजी विया न दांत रहंदा न उन्हनि जो पेर। थी सघे थो त वक़्तु फिरे या कंहिंजो ज़ोर पइजी वञे या वरी कंहिं मथां थोरो करणो पइजी वञे। तॾहिं चवां थो त जल्दबाज़ी न कयूं, मतां असांखे पछताइणो पए। तूं मूंखे चङी तरह सुञाणींदे, न ई थोरे ख़ातिर वापसि थींदा, न ई वरी कोई ज़ोर आज़माई करे असां खां दांत वठी आहिनि। पर जेकॾहिं तुंहिंजी मर्ज़ी आहे त कुझु ॾींहं दांत बीहनि, तूं मर्ज़ी जो मालिक आहे।
भले बिहार हाँ तहां बई मुझी गाल कन खोले ॿुधो आमदन जी खुड़क कंहिं भी सूरत में कंहिंखे भी न पए कंहिंखे भी न ऐसा जेकॾहिं कंहिंखे भी दांतन जी खुड़क पई न त दांत कोहराए छॾींदुसि इहो बाबा तव्हां सां नजीब जो वाइदो आहे बस नजीब बस हाणे वञी पंहिंजा वाइदा पार निभाए पंहिंजा वाइदा बाक़ी अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां जिंदगी में पहिरियों दफ़ो मूसा ख़ान खे ख़ुशी मिली आहे त अॼु मिली आहे अॼु मुंहिंजो कौल बि वो पूरो थियो त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर